नाज़िन अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिते ज़िले स्कूलनि जे मरम्मत ऐं तामीर लाइ टेंडर कयल 3 करोड़ 22 लख रुपयनि जूं 8 स्कीमूं मख़सूस ठेकेदारनि खे ॾियण जूं तयारियूं शुरू कयूं वयूं आहिनि। राति देर ताईं बासर ठेकेदारनि जे हिकु टोले एजुकेशन वर्क्स खाते जी इंतज़ामिया ते टेंडर ओपन न करण ते दबाव विधो वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया ठट्टो खां। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी रोशनी, ठट्टे ज़िले अंदर जिते तइलीम अॻु में ई तबाह आहे ऐं खोड़ सारा स्कूल जेके आहिनि, सवनि जी तइदाद में स्कूल मरम्मत न थियण जे करे ऐं ज़बूनाली जो शिकार आहिनि। केतिरा हज़ारे ॿार खुलियल आसमान हेठि वेठल तइलीम हासिल कनि था। ताज़ो हिकु स्कीम तहत जेका आहे हिकु प्राइमरी स्कूल में 6 कमरनि जी जेका आहे मरम्मत तामीर ऐं अठ जेके मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूल आहिनि जिन जी मरम्मत तामीर ऐं उन्हनि में सहूलियतनि जी फराहमी लाइ टेंडर कया विया हुआ। काल्ह शाम यानी राति देर ताईं उन्हनि जो टेंडर जो खोलण जो कलो की तारीख़ मुक़ररु कयल हुई, पर ठेकेदारनि जे हिकु ग्रुप पारां जेके कामोरनि सां हमेशह जेके मिली भगत करे अहिड़े क़िस्म जा ठीका जेका हासिल करे उन खां पोइ कमु अधु में छॾे टेंडर जेका वर्क ऑर्डर हासिल करे रक़म जी अदायगी हासिल करे फ़रार थी वञनि था। इन करे 400 स्कूल ठट्टे ज़िले अंदरि अॻु में ई रोलड़े में पियल आहिनि। उन्हनि जा फंड ग़ज़ब थियल आहिनि ऐं उन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ अदालनि में इंक्वायरियूं पिण हलंदड़ आहिनि। इन भेरे बि इहो थियो आहे त राति देर ताईं उन्हनि टेंडरनि जो ओपनिंग न थी सघी। काल्ह शाम ताईं उन्हनि खे टेंडर करणो हो, पर टेंडर उहे न थी सघिया। उन हवाले सां कुझु ठेकेदार जेके आहिनि उहे एहतिजाज कंदे नज़र आया। ठेकेदारनि जो चवणु आहे त कुझु मख़सूस धाबी खे मख़सूस माफ़िया खे जेका ठीका ॾियण जूं तयारियूं कयूं वयूं आहिनि, जंहिं करे उन्हनि खे ओपन न कयो वियो आहे। अॼु ताईं उहे ओपन न कया विया आहिनि ऐं मख़सूस ठेकेदारनि जो टोलो जेतोणीकि 45 ठेकेदारनि उन में हिसो बि वरितो आहे। उन खां वधीक केतिरा ई ठेकेदार हुआ जिन खे हिसो वठण खां रोकियो वियो, हिसो वठण न ॾिनो वियो। हाणे ज़रियनि वटां इहो मालूम थियो आहे त ठेकेदारनि जो हिकु ग्रुप उहे जेके 9 जेके कम आहिनि टेंडर थियल जिन जी लागत 3 करोड़ 22 लख रुपया ॿुधाई वञे थी, उन्हनि खे मख़सूस ठेकेदारनि हवाले करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे, जंहिंसां हिकु दफ़ो ॿीहर ठट्टे ज़िले अंदरि जेके स्कूल आहिनि, ख़ासि तौर ते प्राइमरी साइड ते जेके स्कूल आहिनि, उन्हनि जी जेके स्कीमूं आहिनि उहे रोलड़े में पवण ऐं करप्शन जे वर चढ़ण जो ख़दशो वधी वियो आहे। मुख़्तलिफ़ आवाज़ सां हिते जिते ठेकेदारनि एहतिजाज कयो आहे उते सिविल सोसाइटी खे सख़्तु ॻणती आहे त हिन हवाले सां जांच थियणु खपे। एक्शन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कई वई त उन वधीक तफ़सील ॿुधाइण खां जेतोणीकि उन इनकार कयो, पर इहो ज़रूरु उन तस्लीम कयो, अञा आख़िरकार ॻाल्हियुनि में उन तस्लीम कयो आहे त जेके टेंडर आहिनि उन्हनि जे हवाले सां कुझु ठेकेदारनि सां सभु ॻाल्हि ॿोल थी आहे, उन्हनि मसइले खे हल कयो वेंदो। इन मां साबित थिए पियो ज़रिया ॿुधाइनि पिया त हिकु मख़सूस टोले खे नवाज़ण लाइ अहिड़े क़िस्म जो प्लान तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिं करे अॼु ताईं कल्ह आख़िरी ॾींहुं हो, अॼु ताईं टेंडर ओपन न थी सघिया आहिनि, जंहिं करे करोड़नि रुपयनि जी जेके स्कीमूं आहिनि जिते रोलड़े में पवण जो ख़दशो आहे उते स्कूलनि जी तामीर ऐं मरम्मत जो कमु जेको रोलड़े में पवण ऐं वरी करप्शन साम्हूं अचण जो ख़दशो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना। ॿी ख़बर शामिल कंदासीं।